मीरपुर माथिलो में हदखलूं हटाइण लाइ शहरनि खे मिलण मोहलत ख़त्म थी वई, जंहिंखां पोइ ॿीहर ऑपरेशन शुरू कयो वियो। इन हवाले सां एंटी इंक्रोचमेंट पुलिस एसी शहरियार कमर, आबपाशी इंजीनियर ख़ुर्शीद खोखर, मुख्तियारकार सईद शहबाज शाह, SHO ख़ालिद मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में ऑपरेशन शुरू कयो वियो, जॾहिं त लेडीज़ पुलिस खे बि घुरायो वियो। होॾां ऑपरेशन दौरान ग़रीबनि जा आझाट रहण बाद ग़रीब खुलियल आसमान हेठि वेहण ते मजबूर थी विया। ॿिए पासे वरी ऑपरेशन शुरू थियण खां अॻु सभई शहरी सियासी समाजी अॻवान सिंधु ग्रीन पहुची विया, जिते ऑपरेशन ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। इन मौके ते अॻवाननि DC घोटकी SC मीरपुर माथिलो ॿियनि ख़िलाफ़ चेती नारेबाज़ी कई। इन मौके ते अॻवाननि एडवोकेट जाम अब्दुल फताह समेजो, एडवोकेट अब्दुल अज़ीज़, एडवोकेट मंसूर कोराई चयो त हीउ ऑपरेशन सिर्फ़ ग़रीबनि लाइ आहे, बासनि जे घरनि खे कुझु बि न आहे थो ऐं ग़रीबनि जा आझा ड्राहिया विया आहिनि। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त असांजा हिते ज़िले घोटकी जा चूंडियल नुमाइंदा जन खे नांग सिंगी वियो आहे, सभई ख़ामोश आहिनि। तक जो MP MNA में ख़ामोश आहे। सिंध जो माण्हू लावारिस लॻो पिया। PP सरकार वोट वठण लाइ अवाम जे दरनि ते वञे थी पई, पर ग़रीबनि जा झूपड़ा बचाइण लाइ तयारु न आहे। इमरान चए थो पंहिंजो माण्हुनि खे 1 करोड़ माण्हुनि खे नौकरी ऐं घर ठाहे ॾींदुसि। तो घर जेके ठाहिया पर ग़रीब माण्हुनि जा घर खस न, इहे आहूं ऐं ताहूं तोखे लोढ़े छॾींदियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।